नाज़िम भिड़शा भटसा क़ौमी शाहरा ते रही ॿियार खां कराची वेंदड़ बस आयल टैंकर वण सां टकराइजी वई जंहिंजे नतीजे में 10 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदा मुनीर आकाश खां। जी मुनीर। जी बिल्कुल जेको आहे सो सुबुह सवेरे जेको आहे सो तेज़ धुंध सबबि ऐं जो कहने धुंध थियण खां पोइ जेको कराची रहीम यार खान मां तेज़ रफ़्तार शालीमार कोच जेका आहे सो जेका कराची वञी रही हुई तेज़ रफ़्तारी सबबि जेको आहे सो ड्राइवर खे निंड अचण सबबि जेको आहे सो कोच जेका आहे सो पंहिंजो कंट्रोल विञाए वेठी। उन ड्राइवर जी निंड सबबि जेको आहे कोच जेको आहे सो पंहिंजे ईंदड़ जेको कराची वारे रस्ते खां जेको सो लही जेको आहे सो वेंदड़ रस्ते तां ॿिए रस्ते ते चढ़ी वई जंहिंमें जेको आहे सो कंटेनर सां टकराइजण बैदि वण में वञी लॻी जंहिं पास आहे त उन में 10 ॼणा जेके सो ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में जेको आहे सो 7 ॼणा फौरी जेको आहे सो भिड़शा अस्पताल पहुचाए वियो। उन्हनि में जेको आहे सो 3 जी जेका आहे सा नाज़ुक हालत हुजण सबबि जेको आहे सो उनखे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि में 50 पासी चंदा माई ज़ोजा मंज़ूर ज़ीशान वल अख्तर फरिया सरवर ऐं ॿियो जेको आहे सो उन्हनि में शाहीन मंसूर शामिल आहिनि। जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि खे तिबी सहूलियतूं हिते न हुजण सबबि हैदराबाद मुंतक़िल कयो आहे। जंहिं त वाक़ई जो सबबु जेको आहे सो ड्राइवर जी ग़लती ऐं निंड अचण आहे। जी मुनीर अवां जी महिरबानी।